आइंदे तू न घर में चढ़ जी बात न कजई। गौर पुत्र न मोची न ससी जी न तो पंहिंजी इज़त जो जनाज़ो कट। मो चोई तो उन्हू ख्वाब ॾिसण छॾे ॾे। छॾे ॾे ख्वाब ॾिस। हल हल हितां। मो चयो तो टंग जो खंजारो। बिल्कुल उम्मीद कान हुई ससी, बिल्कुल उम्मीद कान हुई। किथे पुलू साहब मां सच तो चवां पुलू घर में कोने। अरे खबियो तो थाने हली पाण खबर दीदो या खुद सार लाला पाण हे पुलू पहुंचा दो। लेकिन छोटा ने जालिमो हिन बेगुनाह जो केड़ा दो कयो है। माठ कर पड़ी खैर है मरे मन खैर है ये मालूम मुर्सन देंदियन। मामा मिठड़ सा मिलाद है पापा जी जान चलाए मौ कमदार कोडल मुराद अली फकीर जी सार लही जालिम जगह पुलिस जे पेर के माट कर पड़ी उन भाग दा के पार्टी गली में गई उन हो के मोकल जा तो केस छडाए वने केड़ो धोड़ो केस केड़ो खून केस तो कान समझंदी है। सूबेदार साहब मुझी गैरत खे न ललकार मता योत बीहर खवा थई जेको हथ असांजे नंगन ते खजंदो आ वो हथ उन तां कोरे काछन जे कुतन के दई छडींदा आहियूं। छो त असीं काछेला आहियूं काछेला पंहिंजे दंगन आहियूं पंहिंजे नंगन ते सिर कुर्बान कंदा आहियूं। हल मां हलण लाइ तयार आहियां। हल त तोखे थाणे में 60 जो खीर यादि ॾियारियां वठी हलो। खुदा के वास्ते चले जाओ पुल्लो के पे के चले जाओ माता की हत्या नहीं बता खुदा के वास्ते चले जाओ।
हाली तेरे न हो छाती लगे या अल्लाह खैर कर। मुराद केड़ी मुराद में अदा फकीर जेका बुझे मामा मामा। हाँ हूं समझुस तो तू किथे पिया ॻाल्हाईंदई किथे तलोड़े फिरंदई। मामा दर्द हुजे तो कल्ब पवई ना। दिल कच्चे वाले आंदे लाए धड़क दिए। अरे यार मैं अकेले तुसा कच्चे वाले तनु सुवा को बुआ को बुई का मासी का पुप्पी का अद्दी का अम्मा मेरी तो तुसा हो यार मेरी तो रुगो तुसा। ससी छापी सोची जय नाल इसको सोच में सलाह दी। अम्मा तुम मुझे सहेली आई ना? हाँ दी जो समझी थी तो मां तुझे सहेली आया। सहेली था सभी सूर सलबाइन बिल्कुल सलबाइन सल छा थियो? अम्मा पिछड़ा का पर मिलण मिलण खां पोइ वरी बिछड़ी वञा ॾुखियो आहे न। अलाह ख़ैर कंदो। केरु विछड़ियो? विछड़े जो रोज़ लगे कि नसीब न थिए तू केॾी ते ॻाल्हियूं करींदी? अम्मा लॻे थो मूंखे विछोड़े जो रोग लॻी वेंदो मूंखां विछड़ी वेंदो। अम्मा मूंखां विछड़ी वेंदो। तू कंहिंजी ॻाल्हि थी करी? मुझे गाल भी करी? हाँ मां जी रब कदम बाजार हुआ दिल न ला थोड़ी दिल पक्की कभी आई कता जड़ी कुंवारी दिल न डर भी आ। अम्मा चाचो मुराद अली फकीर तो समुंड जो गहरो कुन जेको समूरे खानदान खे ॻही वेंदो वो कातीअ ते ईअं वेठो आहे जड़ो नाने जी तेग ते नाग बैठो जे पूरा खानदान हुनजी ॾाढ जे बर चढ़ी वेंदा। अम्मा थोड़ी घणी गर्मी में बर्फ वांगुर पिघलजी न वेंदो आहे माण्हू हौसलो रखंदो आहे चरी। मां मूंखे लॻे थो कुझु थियण वारो आहे कुझु थियण वारो आहे को अहिड़ो आराम अचण वारो आहे जंहिंमें असां सड़ी राख थी वेंदासीं। तोखे आख़िर बहन जी दिलि छो लॻी वई आहे? न कर जी जलाइण वारियूं ॻाल्हियूं। खबर सा तो खा सके आई छा चट्टी वजाए तो चट थी वञे थोड़ा ज़रा जा तो ज़रा थी वञे ज़रा कुर्बान वञा तव्हांजी गादी नशीन आबाद रहे तव्हांजो कण खीर तर खां मथां रहे काछे कंदी सावा जो तव्हांजा सिंध साए जो साहिब सटजी वञे ये पारे जी अखु और मां बकरीअ खे दोही विझी काछे में गोड़ छॾे ॾियां कंहिंजी मजाल आहे जो हुन ते हथ खणे जेकॾहिं कंहिं अखि ते रखी त तारा फेर विझंदो अथव सम्झी। बिलाशक कुर्बान वञा बिलाशक पर कुर्बान वञा पुन्नु बि पाणी लाहे वियो। तव्हां बि पीर हाजन शाह जा गादी नशीन आहियो पर पुन्नु बि पुन्नु आहे वार करे वियो साईं। इहो सॼो तुंहिंजी कोताही ग़लतियुनि जे करे थियो
जेकॾहिं तूं गफ़लत न करी हा त पुल वारो पाणी लड़े हा दिल थी चए त तोखे 4 भाङा करे जीए छॾियो। कुर्बान वञा 4 भाङा छो 20 भाङा कयो मूंखे 20 भाङा आउं त तव्हांजी मिल्क आहियां। मूं अॼु बि पंहिंजे पाण खे पिटियो आहे ॿुधो कोन त पुनू गोड़ पियो घुमे। छा मतिलब? सर पुनू पुलिस खां भॼी वियो। पुलिस खां भॼी वियो? हा साईं वेतर ख़तरो वधी वियो। ख़तरो? कंहिं लाइ ख़तरो? पंहिंजे लाइ ॿियो कंहिंजे लाइ साईं। कंहिंखां ख़तरो? पुनूअ खां। हाथीअ खे केवली चक हणंदी दलाल त हणंदी पोइ जे पाईंदी त मरोड़जी वेंदी मरोड़जी। साईं फ़खुर न कयो कुर्बान वञाओ फ़खुर न कयो। पुलिस खां का चपेट ॾियारियोसि विझायोसि काठ में लोहो थी वेंदो। तूं काठ थो चई तूं गाॾी तयारु कराए मूंखे शहर वञिणो आहे। कुर्बान वञा गाॾी लींबू पूरी वञो नंढी गाॾी बाबा जेका वणे तयारु कर त बसि गाॾी तयारु आहे ड्राइवर खे ॿुधाइणो आहे। तूं हले वञ। ठीकु आहे साईं। जी 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 साईं। ठहियो तूं वञ छा थियो साईं? मां बसि पाणी ज़मीन जो चकर हणंदो ईंदुसि। हा भले भले थींदा अचो ऐं सुबुह ॿिज कलाक ॾेई आयो आहियां। ठीकु आहे तूं वञ। थी वियो अरे बाबा चढ़िया नसी अकुल सिक अकुल अगो कसम पीर नसीर मोहम्मदा कुल डिजदा मुराद अली फकीर करूं मामा को मुखे छो थो चे हथ ॾियण मुखे बुजुर्ग थो समझी जा। जी वे पीर मुर्शिद मियां नसीर मोहम्मद मैं मियां वाला मैं वडड़े मियां वाल तहरीक दे कारकुन हन मैं तो को बुजुर्ग समझसा हैफ हो वई पुनू हैफ हो वई। मामा को मुखे न चयो त पुलिस में वञी पेश पवां मुराद अली फकीर के मज़ो चखाइण दे। वॾी ॻाल्हि सुण छोर ॿुधाए मामा। बाबा अवल में तूं फिरोज फकीर नाल मिलण दे पिछे मुराद अली फकीर नाल हलावण दे। मामा मामा ॼारियुनि खां त ॼमूं घुरी छा वरंदो हुन सां ॻाल्हाइण अजायो आहे। उॿरा न थी वॾी ॻाल्हि सुण न सुणसी मैं आप वञे सचो नाल मिलसा। छो मिलने एस एच ओ सां? अखे सांस केस दाख़िल न करे गुलाब को छोड़े। मामा तुझी ॿुधंदो एस एच ओ? न ॿुधसी न भला बद तो कोन बुलाएसी न पिछे मैं भी ते नाल न मामा मां पंहिंजो वेर पाण वठंदुसि तूं छो अपने मामे मिठण को पुठी तो न दे। हलिया गया मामा फकीर अब तकड़ो आहे छा? हाँ मुझे कंपनी ऑफिस वञी मोकल वठी शहर वञा। अदा शहर त मूंखे बि वञिणो आहे। छो बाबा? अदा हुनरी मरकज़ जे तयार थियल सामान आहे न उनजे लाइ राब्तो बि करणो आहे ऐं कोई सामान खुटो पियो आहे उहो बि आणणो आहे। तुंहिंजो शहर वञण जो ज़रूरी आहे छा? जी अदा सामान आणण तमामु घणो ज़रूरी आहे ऐं अदा मूं सोचियो पियो त हा हा चओ हक़ी छो थी। अदा मां तव्हांजी गाॾी करे वञा? छो न पर सुभाणे मूंखे सेमिनार में शिरकत करणी आहे। सेमिनार? जी मुंहिंजी भेण मूं जेका गाज जे पाणी ऐं काछे कंधी में मादनी शयुनि तेल गैस सीमेंट ऐं संगमरमर जे पत्थर बाबति तहक़ीक़ कई हुई उन बाबति ब्रीफिंग ॾियणी आहे ऐं उनखे अलावा पेपर बि पढ़णो आहे मूंखे सेमिनार में। पोइ त मां ज़रूरु हलंदसि। ठीकु आहे तूं मरकज़ जी तयारी कर मां ऑफिस मां थींदो तोखे पिक करियां थो। ओके ख़ुदा हाफ़िज़। फकीर सदके वञा तुसां दे नाले तूं तुसां वजड़ो करा साडे पीर मुर्शिद वे
ए पीर हाजन शाह पीर गाजी शादी नगरी है मेरे पीर नसीर दी ए नगरी को बेदादी नगरी तो न बनाओ ना म्यादे फकीर। मामा मिठना थियो छा है तू वे तो सी बांदा बांदा पर तुसा बेखबर वे क्या है? मामा मुखे तो खबर पवे तो आखिर तू चवण छा तो चाहे गाल छा है? साईं मुराद अली फकीर पानी लोड़न दे केस च पुनू को गिरफ्तार कराना चाहता है। पुलिस वाले गुलाब को गिन गई है। कदे मामा? अज मंदन दा तुसा वाहर करो तुसा वाली हो मुर्शिद हो पीर हो कच्छ दी कंधी दे। मामा ने मुराद अली फकीर जे मथे में वेठरा डेडर वो पोड़ो डेडर। बाबा साईं मैं किवें मुराद अली फकीर दे शान च गुस्ताखी करा बस इंसाफ करो किते ये न थी वे ए ना इंसाफी कखे दी बाह थी पवे पीछे उजावण पे मुश्किल थी पवे। मामा मिठन तू भी दरगाह गाजी शाह जो मुतवली आई तू भी खणी चवीस ना म्यादा फकीर मठ बस गाल कर नाल पे मुंह गिनता है मस्त हाथी वांगुर सुञाणा पी भी जहां बैठा है। मामा मिठन तू तो हक सच जो अमीन है काछे कंदी जो सफीर है मामा। मामा तू बुढ़ी जी सोचा दुआ खपे म्यादे फकीर रिज दे अल्लाह कनो ए मुराद फकीर द बंदा है पर वरी छा पर रही हो तो जेको ना सुञाणे ओका लंघ वञण ऐब ऐं जेको ना सुञाणे ओंदा इलाज करी जे। केड़ो इलाज मामा? इची च हथ धंधो लेडू औरा सिधा। हाँ मामा सच्चो है जॾहिं न कंहिंजे मथे में ॾिडर वेंदो आहे त उहो ट्रा ट्रा कंदो वतंदो आहे। बाबा इहा ट्रा ट्रा बंदि कराओसि न त पीछे मयार नहीं म्यादे फकीर कंध ॾेसो काछा कोन ॾेसो बाबा गुलाब ऐं पुनू दा बिला करो समझाओ मुराद फकीर को। बाकी जे न काछे दी कंधी तेल दी कणछी वांगुर बड़की त मुराद फकीर पकोड़े वांगुर पकोए सी। हा ठीक है मामा ठीक है मां ॾिसां थो जेकॾहिं नथो वञे त मां बाबा सां गॾु आहियां। महिरबानी आया बिस्मिल्लाह अल्लाह बेली अल्लाह बेली दुआ दी निगाह हो गई अल्लाह खुश रखे। फरमा तू हिते छो बीठो आई? काथे बीठो जा अंदर वञण जी इजाजत कोन हुई ॿाहिरि बि इंतजार कनि। कंहिंजो इंतजार? तुंहिंजो लैला ॿियो कंहिंजो? घर हली अची आहियां। इम्तियाज़ ॾिस फरमान भाई इम्तियाज़ चाचे मुराद अली वांगुर न त कुन ज़हन आहे न वरी धकिया नूस। मुंहिंजो मतलब इहो न हो। त पोइ छा मतलब हो? मूं चमड़ पे चाहियो त बाबा जी गर्मी जी नज़रों मूं ते न हारे। मां डिॼांसि कोन थो पर मां इख़्तिलाफ़ नथो चाहियां। इख़्तिलाफ़नि जे वर चढ़ी तोखे ज़ाया नथो करणु चाहियां। मां छो ज़ाया थींदसि? ज़ाया जो मतलब विञाइण सम्झी? मां नंढड़ी ॿार आहियां जो विञाइजी वेंदसि। ख़ैर छॾ इहो ॿुधा छो पे इंतज़ार कई? मूं तोखे चाहियो आहे लैला ऐं मूं तोखे सम्झायो आहे पर तूं सम्झंदे ई कोन। छो त जहिड़ा कांव तहिड़ा बच्चा। इहो तोखे लहजो न जुगाए लैला ऐं तोखे इहो रस्तो वठण न जुगाए। मां हर पंध पेचरे खां वर वकड़ खाई तो ताईं पहुची सघां थो मगर छा? मां तुंहिंजे रज़ामंदी वारो रस्तो वठी तो ताईं रसण थो चाहियां। उन में सुकून ई पंहिंजो आहे। ॾिस फरमान आंदे तूं इहो सोचण छॾे ॾे न त बहितरी लाइ सिकी मरंदे। यारी निभाइण में तो ॾाढो हक़ वणंदो आहे पर निभाईंदो को आहे। छा थियो मुराद अली फ़क़ीर? इहो कुझु छा न थियो
इन एसएचओ साहब खां इहो पूरो गिरफ़्तार नथो थिए। हाँ एसएचओ, फकीर साहब सही पे चवे। बस यार, फकीर साईं खे केरु सम्झाए? ही तो सम्झे चूज़ो आहे खारे में, खंभ बजे खणी चांस। अरे बाबा, माण्हू सच्चाई त ॾेखारे न। नफ़री संद तलाश में आहे, राज्य पार में जलजी पवंदो। ने गाच न जेकॾहिं वही पवे तहिड़ी नौबत ई न अचे ऐं हर माण्हू जी उम्मीद ई लही वञे। बराबर, फकीर साहब जो बंजर ज़मीन हमेशा आबादी हेठि हुजनि। सचो आहे मुख्तियारकार साहब, सचो आहे। आबादी थींदी त ढलू ऐं आबयाणा बि ॾियणा पवंदा। छो न, सरकारी कम त उकलाइणा आहिनि न। असांजो कमु आहे सरकारी कमु मोकिलणु ऐं अवाम जी ख़िदमत करणु। प्रॉपर्टियूं पढ़ाइण बि त सरकारी कमु आहे न। कीअं मुराद अली साहब? जेकॾहिं न गाज डैम जुड़ी पवे त काछे जूं ज़मीनूं आबाद थी वञनि, न रहे बुख ऐं न रहे बदहाली। इहो हिकु वॾो प्रोजेक्ट आहे ऐं मूंखे नामुमकिन थो लॻे। सरकार सची थिए त दर में बाज़ार बि लॻी वञे त पोइ चओ न तर जे एमपीए एमएनए खे। बाबा, इन्हनि खे इहो केरु ॾेखारे? इहे एमएनए और एमपीए वोट वठण महिल गाज जी मिटी खे बि अतुर खां वधीक पिया सम्झनि। अवां कोशिश वरिती आहे जो उन्हनि खे मयार था ॾियो? बाबा, हेल मुंहिंजी मुखालिफ़ पार्टी जा एमएनए एमपीए चूंडजी आया। इहे ख़ुदि बरसाति में पुसियल गेरा भरिजी वेंदा आहिनि। छो कीअं? बाबा, सिहत सम्झो था न, सिहत। हा हा, छो न? प्लाट परमेंटू भेजरो। अवां जहिड़े ब्यूरोक्रेसी वारे इहे नुमाइंदा बि वीचारा निहुड़जी वेंदा आहिनि। सो वरी कीअं? जॾहिं अवां जा 4 कम थियनि तॾहिं वञी उन्हनि जा 2 कम थियनि। इहो त ईअं थियो ॼण ऊंधे में। छा थियो मुराद अली फ़कीर? छा थियो? हीअ सचो दोस्त आहे। हिन खां हिकिड़ो नंढड़ो कमु कोन थो पुॼे ऐं सलाहूं थो ॾे डैम ठाराइण जो। वो पुनोड़ो वधे थो कोन थो, पर हुनजी गिरफ़्तारी हिन खां कोन थी पुॼे। नाराज़ न थियो फकीर साईं, हिकिड़ी रात जी मोहलत ॾियो। चाढ़ियांसि तो पीउ खे टिक टिकी दे, पाण अची फासंदो पिंजरे में। सूबेदार साहब, कन खोले पुत। जेकॾहिं इन चइनि पहरनि में पुनोड़ो गिरफ़्तार थिए त अॼु खां पोइ असांजी तोसां दोस्ती ख़तम। हा, ये मामो में चलाएगा मामो कितना निकली गया है। ये केर गाजी कुंभ दी कुम्मी है क्या? छाचे मामा में चला कौन नहीं दई? ये बोला थी गया ही क्या? ये बोलो ना कुर्बान हो जाए। बाकी ये मामा में चलो तो आज कल वाला फिर थोड़ा सा ये वाला खुंजे किधर निकतो है कुर्बान हो जाए। मारंदा ब्याह शहर 15 दिन देगा रोड पे चढ़ सा ना कान का सवारी मिले सी, पर हूं बाला सवारी भी मिले अलाए कम भी थी सी अलाए कोन थी सी। छो मामा में चढ़ अब तंहिं जे मुंह चढ़ सन तो सवारी मिली सी तो कम थी सी। तो क्या निभागे तो लगा निभागा कोई सिंह फुटल ईंदो सिंह तेकू कोनी जॾहिं फुटली मामा में चढ़ छो भला अॼु का कावड़ अचा रंग कई ॿिया पे ॾेखारी मियाँ जो फकीर भी कौन तो चई कुर्बान हो जाए। तंहिंजे थी सन मियाँ दे फकीर मियाँ पीर नसीर दे रूह को रंजावना कोनी को हल काले सही अपना राह रम मामा मिठल कावड़ छो तो करी ये मैं क्या क्या है मूल रंग मेरे रास्ते से समझी में तो मलेरिया रले ले रोज न छोड़े सफा हल कल थो मुर्स भाई सर कई लिहाज अतीवर चढ़ी वही रास्ते ये कुर्बान वञाए मामा मिठड़ न को मैं तंहिं जड़े मुर्दार वेस्ट दी सवारी करें आया। ॾिस ॾिस मामा मिठड़ वध न चवई तो मामा मिठड़ हिकिड़ी मुक सां वञी पवंदे सोल किनारे उते ॿधराईंदोसीं पूरे ज़मीन में मुख भरो पढ़ाईंदोसीं मलामतूं। हल हल मैं अक दी फुलड़ी कोनी आहियां जो मैं को पट्टो छुड़ छोड़े सी मडिया पाड़ा काछे दे जरे चिप खुतलन कोरल मदा मुख बुरा होवे या न हो।
पर मेरी हड्डियां न वो एक कच्छ दी सरजमीन दफन थी सन पर तय जड़े मुर्दार दियां हड्डियां ते कच्छ जी जमीन भी कबूल कोन करे सी। चलो चलो हलो तो हलो ते दफन करे छड़ियन। सुने शाह लतीफ तय जड़े हालात आख्या है तो मत्तो आई मच्छ थुला तो थूना आनी तो जा भाई अच्छ ते पानी पुना दीहड़ा ड्रिज कोरल ड्रिज जै दी ते को एक कंधी जी काए ना या फू वांगुर चबाड़े थुकार छोड़े सही सब मावा मछड़ा तू वापस मोट बाकी तुझो वहां बिलो कयो पौंदो। बाबा के पुलिस हवाले करे मुखे ये भजन न घुर्जे पुलिस बाबा जी बेइज्जती कंदे केस मारींदी खुराड़ो हड मुखे हथ ॾियणु घुर्जे न न न पुनो हथ उथंदे ॾियणु घुर्जे हा हाणे बेकार हाणे कोड़ल ऐं मुराद अली जी मुराद पूरी करण खां सवाइ हथ ॾियण भाड़ा पापनो। अज रात बिनी मां जेको भी मिलियो कोर्टजे वेंदो। अम्मा मानी की छद देर पई थे वरी मामू मिठड़ में इंतजार में हूंदो। हाँ हाँ अच्छा पई मानी तैयार है बस रुमाल में बंधा पई। बोलो किरा वञण जी तैयारी पे करी ससी अच्छा वे ॿियण कोन आई आहियां मां त पोइ छो आई मां तो बस ईअं कुछ खड़ी तो सा हाल और रण पर तू तो अगई सफर जो सर संभाली बैठो आ। बस असी छा क्या शहर वञा तो मजदूरी करण बटे डोकरे पे कमाईंदस पे मोकलींदस पेट गुजर तो करनो है ना। छो हिते जो पेट गुजर कौन तो थे किथे तो थे चाची मरियम जो वाण वटींदी आ छा तो मिले वाण वठण मां हिकु वेलो मस चरिया ओ हिकड़ो वेलो भी पंहिंजी बेड़ीअ में चङो अथई न ससी हाणे बाबे ऐं मांखे ईअं लोड़ींदे नथो ॾिसी सघां हिते वेही वधंदुसि छा तूं फिकर न कर मां सुत थी मोटी ईंदुसि उते वञे मां तो दिल तां लही त कोन ईंदुसि न पुनो ससी मां साल खणनि त विसारे सघां थो पर पंहिंजी ससुई खे न। हाँ बेहतर तू ही वठी इच्छा है मॉन्ट्री हाँ पैसे मैं तो करो याद कर जा रही तो पारा पंजाब भी लाया रहा अच्छा ठीक है सर अभी तलाश के ऊपर पूर्ण जो है कितने को खुद गिरना है खुद पे मुझे जो है मुझे पुलिस करना न तो यह पूर्ण न होगी रिपोर्ट है लाइन आउट का चलता है। जी सर देखो तो हमने तो मां जो पुलिस करना पड़ रहा है
ॾाढो थी वेंदो पुलिस जी ॿेकड़ खां निकिरी वियो त आण बस पंहिंजे अंगनि में ॿोली पहाड़नि में हली वियो त पोइ कीअं थींदो सिंध बलोचिस्तान वारी सरहद पार करे हुन भर वियो त मसइलो करे सघे थो मसइलो उहा थूम ई ॿी सुभाणे ताईं सुरड़जी वेंदो हेलो आंटी जौहर जो शानदार क्यों किसी को जुकाम हो मुराद ना गए ऐं नांग ते ॾंदु सॼी उमिरि कॾहिं बि सही निंग न थींदो आहे इनजे करे त हिते पेट धरे आई आहियां हा दी चई त सच थी पर असीं करे छा था सघूं चाची तव्हां परेशान न थियो अधु इम्तियाज़ खुद ही वियो आहे चाचे ॾांहुं ॾिसूं त चाचो छा थो चवेसि छा चवंदसि उनजे अखियुनि ते अंध जूं पटियूं चढ़ियल आहिनि जेसीं उहे पटियूं लहंसि हा मां मूंखे त इम्तियाज़ खे शहर वञिणो पर जीअं असां पुनः जी ॻाल्हि ॿुधी असां पंहिंजो प्रोग्राम बि कैंसिल करे छॾियो चङो थियो त पुटु शहर कोन विया आहियो शहर त सुभाणे वञी सघो था हीअ मामिलो वधीक नाज़ुक आहे तॾहिं त चयमि न त अदा कुझु न कुझु ज़रूरु कंदो हा दी तूं अॼु फ़ैरोज़ सां वञी मिल ऐं चीज़ त हाणे इहो बर्बादीअ जो बाब बंदि थियणु घुरिजे हा चाची अमां ठीकु थी चवे मां हिन तरह जी चौक कॾहिं बि न तपा पर अॼु मजबूर थी करे तव्हां वटि आयो आहियां चाचे मुराद अली फ़कीर जेका रविश अख़्तियार कई आहे जेके हुन कदम खणणु शुरू कया आहिनि ख़बर अथव काॾे न वञनि उहे हिकु ख़तरनाक टोबड़ जी तरफ़ वञी रहिया आहिनि टोबड़ जी तरफ़ चाचे फ़ैरोज़ अली वांगुरु तूं पढ़ियल लिखियल माण्हू आहीं तूं मूंखे सम्झण जी कोशिशि कर ट्राई टू अंडरस्टैंड मी असां सभु पीर हाजिम शाह जे गादी जे बराबर जा आहियूं ऐं जेके विरासत में ज़मीनी असांजो बराबरि जो हिसो आहे पर असां यानी मां कॾहिं बि इहा ॻाल्हि न कई आहे हुनजी पचण न कई आहे असां इज़त लहणी इज़त ज़िल्लत न इम्तियाज़ पुन गुस्ताखी कई आहे चाची गाज जो पाणी सिर्फ़ चाचे मुराद अली फ़कीर जो न आहे ये पुनू गुस्ताखी कई आहे जेकॾहिं पुनू गुस्ताखी कई आहे त हिन जी एॾी वॾी सज़ा जो पुनू भागेलो ऐं हुनजो पीउ थाणे में बंदि आहे पंहिंजे कुतुब जो वेरी कुतो बि न हूंदो आहे कुतो बि मां ॿुधो ऐं हाणे जेको कुझु मां कंदुसि उहा सॼी दुनिया ॾिसंदी दुनिया अरे हल इहे खबर में खोए ॾिनाई निबेड़ हलियो तो भी न कसा फ़ैरोज़ फ़कीर काफ़ी देर कई आहे काफ़ी टाइम थी वियो आहे ऐं हाणे ई कोन अम्मा अची वेंदो बाबा काॾे वेंदो मंझंदि खां घुमां सिज लहण ते आहे अलाह कंदो बाबा हुते ख़ैरियत सां हूंदो अम्मा पर मूंखे अलाए छो अची ख़ौफ़ वरायो आहे ख़ौफ़ ख़ुदा ख़ैर करे छाजो ख़ौफ़ कहिड़ो ख़ौफ़ रोअण जा अकल ख़ौफ़ जे मुंहिंजे अंदर जा पखिया उडेड़े छॾिया आहिनि मां वहमनि ऐं बदचुगनी खारो कयो अथई त बि मुड़ी कोन थी लॻे थो इजो केजो सिलसिलो आयो कोर खीर थरण भित जबल में तार पइजी विया हुजनि ऐं छेतियूं थी इजो अची इहे पट ते पिया ससी धीअ ख़ुदा
पर ये मायूसी जी ॻाल्हियूं मुंहिंजो हाथ थियो न आहे, पर थियण वारो ज़रूर आहे। मां कुझु न आहे, बस मठ करे दे। अभी मेरू अभी मरियम तू जी अभी फिरोज घर में लाही छा न पर छो मुराद अली फकीर पुलिया ते फरियाद कयो आहे पाणी ठोड़ण जो ऐं पुलिया जे पीउ खे पुलिस वठी वई आहे ऐं ॿ टे दफ़ा पुलिस घर में बि घिरी आहे। पुलियो किथे आहे? उन त जंग में फरार थी वियो आहे। उन जंग में फरार थी वियो। हाँ पुलिस संदेश कढाई अथसि। अखियूं खोल अजो फिरोज किथे आहे? डॉक्टर खे वठी अचे हा। मजद खां साहिबा मुंहिंजी बचड़ी खे ख़बर न छा थी वियो आहे। मां डॉक्टर खे वठी थी अचां। छा थियो? मैडम छा थियो ससे? ख़बर न छा थी वियो आहे, बीठे बीठे किरी पई। अरे तो पानी जा ठंडा नहीं थी ना। मां डॉक्टर खे वठी अचां। फिक्र न कर। जल्दी आ, देर न कर। मेरी मां पानी खणी थी अचां। ये सभी लाला देखा सच्चा सच्चा मुर्शिद तेरा हाजन शाह ए मुझे रब साथे रहम कर, मुझे बच्चे दी से रहम कर। बुधा पुनः भी दिया है सिखवाना था खुद और तो कि मौत क्या था साहब मुझे कार पर हमें क्या है? हाँ ये क्या है? एक एरा लोग किता है सूबेदार साहब इत्तला जुल्म कर जो सुबह सह सकी। मैं इंसान हाँ मुरीद हाँ मुर्शिद पीर नसीर मोहम्मद दा तू किथों दा इंसान ही ऐसी हालत देख ते को राम को नहीं आंदा। बड़ा डाटो तो बनाई घोट जी दे। मैं मामा मिठना हक सच दी गाल वडे वाते अखेंदा हाँ मैं को मरण दा डर कोनी को। मैं को मिस्री फोटा कोनी आ जो मैं को घोट छोड़े सी। गुलाब को अस्पताल बुझाओ। अस्पताल? हाँ हाँ अस्पताल मर न पवे मियादा फकीर थोड़ो समय गिन वञा। जैसी पुनः पेश न पौंदो तैसी कौन चली लो यो कच्छ सिंध या पाकिस्तान दा कानून है या तेरी हद दा कानून है जो बेगुनाह वार बैठा है को खड़ो नजर आ मुसा पर मुख्य तो कानून से खड़ी अच्छी सिंधी ॻाल्हाए कोन हलो आ मुख्य कानून से खड़ा केले वञी ॾाढी फुट के। अरे छोड़ मैं को न्यादा फकीर मैं मेरा नाला मिठड़े मैं आप ही ऐसा रास्ता डिठल बेटा पर याद रख सूबेदार जिन में मां ठिकी थी तो मिठा नाला के जानवर ते रखी। हाँ कुर्बान वञा पानी ॾाढ बची आ। चइबो त ज़मीन भरजण खां रहिजी वई। बस कुर्बान वञा 500 समझो रहिजी वेंदी। न रहे हा त बहितर। कुर्बान वञा अञा त गोरख गाज ते खीर थर ते खेवण खणे पई जॾहिं हिकिड़ो रहो आयो त पाण वारी ज़मीन तुम कमदार जे तूं गफ़लत न करी हा त इहा बि न रहे। कुर्बान वञा पुराणियूं ॻाल्हियूं छो था खोटियो? थी छुटी जॾहिं हाणे गिफ़लत थिए त असीं ॾोही आईंदा जे न गफ़लत कई त जीअरो विझंदो साईं गॾ जे पेट में कंदो साईं दरिया भेड़ो। अखियुनि ते कुर्बान वञा नांग जो खाधल नोड़ीअ खाटिजे तव्हांजा तव बि सुझनि था। हाणे मज़ार जो गाफ़िल थिया तुंहिंजी गफ़लत सबबु लोटे खां पुघण पहिरो करे छॾियो। इहो कीअं कुर्बान वञा? तूं पहिरें ॾियण जी न ग़लती करे हा न एॾो मसलो पैदा थिए। मसलो? अरे तूं जॾहिं पहिरों ॾींहुं हा छो पुनू पाणी टोड़े हा छो फरियाद थिए असां मथां छो असांजे मथे जो ज़ोर बढ़े हा ॿुधाए। अॼु ख़बर पई त
जबल खे बि तूफान लोॾे थो। छा चयमि न कुर्बान वञा त भूअ जो किलो बि ढिलो थी वियो आहे। छा थियो बकी? कुर्बान वञा पुन्नो खे मसालो था सम्झो, पोइ त थियो न भूअ जो किलो ढिलो। कख जी बि दुश्मनी न विसारजे ऐं नई घटि समझे बेवकूफ़। कुर्बान वञा कख आहे हिकिड़े फूक जो महिमान, हिकिड़ी फूक सां वसाईंदो विलायत जा वण। हा ख़ैर पुॼी पियसि। तूं ॿुधाए रेल ज़मीनुनि में रेत भराए आयो आहीं? कुर्बान वञा सुभाणे खां इंशाअल्लाह ताला हाज शुरू थी वेंदो। ट्रैक्टर घुराया अथई? कुर्बान वञा बाक़ी कोरल कमदार जी कमदारी कहिड़ी जे पोखे जो बंदोबस्त बि न करे। आहिनि त तोखे बि काछे जा पेरूं पेट में। बसि कुर्बान वञा तव्हांजी दुआऊं ऐं छाऊं खपनि न कि हाणे काछे जा पेरूं ऐं ॾेला पेट में आहिनि त मिड़े ख़ैर आहे। चवंदा न उठई पुट अरड़ा चङा, पर एॾा बि अरड़ा न हुजनि पुनूअ जा पीउ। हिकिड़ो ई त अखियुनि जो तारो आहे, उन्ही खे विछंबिजे, बाक़ी छा बचो? हे तरनूरी चट। मूंखे कोड़ो न आहे, मां मां आहियां ऐं मां जी दिलि पीउ जी दिलि खां वधीक नरम हूंदी आहे। मरियम, तूं बि त पुन्नी ते नाराज़ थी थी? मां नाराज़ न आहियां, संदसि लाइ थी कढ़ां। जॾहिं मींहुं पवंदो आहे, गाज वसंदो आहे त पुनू आपे मां निकिरी वेंदो आहे। मरियम फितरी आहे, पुन्नी वीचारे जो को बि ॾोह कोन्हे। ॿियनि जूं ॿनियूं भरजनि थियूं ऐं पंहिंजूं रहिजी थी वञनि, दिलि नथी सहेसि। चइबो त तूं बि हुन में शामिल आहीं? न मरियम न, मां पाण जे तकड़े जज़्बात वारे अमल खां ख़ुशि न आहियां, पर छा कयां, मां बि त पी आहियां। छोली थी अथसि, मुंहिंजी बि कोन ॿुधंदो। जे न ॿुधंदो असांखे बि विझंदो आज़ार में ऐं पाण बि आज़ार में हूंदो। हा मरियम, मूंखे बि लॻे थो त कॾहिं न कॾहिं कंहिं हाड़ा में न उछले, पर जे उछले तमाशा ख़ुदा वञ बि काशनी काटे। न पुनूअ जा पीउ, ईअं न चवेसि, कोई बि असांजी औलाद आहे, असांजी अखियुनि जो नूर आहे। बरोबर बरोबर आहे। थी सके थो, शायद पुलिस पहुती है छापे लाइ। दरवाजो खोलिया या न खोलिया? पानी लोड़न सा अम्मा अम्मा लुड़क उख, तुझे अखियों ते ये लुड़क सुहन कोन था। की रोकिया लुड़क? बुधाए अखियुनि जा बंद, दर्द जी गाज लोड़ थी छॾे त लुड़क लड़ी था पवन। अम्मा दिल पकी कर, मां हक ते आया, मां सच ते आया, ऐं सच जी बेड़ी बुॾंदी न आहे। बुॾण खां पोइ चवीं थो त बुॾी न आहे, तू लिकंदो तो वती जंग में, तुंहिंजे जेल में अलाए कहिड़ो हाल आहे। ससुरी ॿुधंदी हाल विञाए वेठी आहे, अञा चवे थो त हक़ सच जी बेड़ी ॿुधंदी न आहे। अम्मा
ईअं न चओ, अहिड़ियूं ॻाल्हियूं न गुण। छो न गुणा भला? अम्मा मां कमज़ोर थी पवंदुसि, ऐं मां एसि ताईं कमज़ोर नथो थियणु चाहियां जेसि ताईं मुराद अली कोड़ल खे सेख न ॾींदुसि। छॾण घणो थियो, वञी पीउ खे आजो कराए। माना हथ ॾियां? हा पुलू, तूं पोड़ो आहे वीचारो, झूरी भूरी पवंदो। शायद पुलिस आहे पुलू, तूं हथ ॾे। फिलहाल ॾिस त सही केरु आहे। हाँ हाँ, मां ॾिसांसि थी। ऐं ॿुध, चइजनि त मां हिते न आहियां। दर खोल पोड़ी, न त दर टोड़े हलाईंदासीं। किथे आहे पुनू? कौन आया है पुलू? घर घाट थियो या न? कौन वग़ैरह तो मां कोड़ थी ॻाल्हायां, बाक़ी तूं सच थो ॻाल्हाईं। असीं मस्जिद जो कख खाईंदा। ॾिस पिलर अची कोन आई पुलू। ॾिसो, कुंट तलाश कयो। सॼे घर में ॻोल्हे को कोन्हे, काॾे वेंदो? नींगर बि नंढी त जुमा बि खणा, रसी बि हिते त पुनू बि हिते। अचो। हलो सर। छापी करी ससी बदन भी बनास चमचे सां बि दंदड़ वॼदा आहिनि त बेहोश माण्हू होश में अची वेंदो आहे। छॾ, चरी थिए छा? ही दंदल पई भई से दंदल फिरोज काफ़ी रात गुज़री वई आहे, अने होश में कोन आई आहे। अची वेंदुसि, डॉक्टर इंजेक्शन करे आरामी आहे। दंदड़ी पई आहे, आरामी किथे आहे फिरोज फ़कीर? अल्लाह मालिक आहे, होश अची वेंदुसि। वरी डॉक्टर खे आणी आहे। हींअर किथां ईंदो डॉक्टर? भले सची सुठी वञे, डॉक्टर कोन ईंदो। कमाल तो करीं तूं फिरोज। जहिड़े नमूने न ससी खे दौरो पियो आहे, संद संद भी विया आहिनि, मूंखे त महरूब ॿियो शक थो पवे। कहिड़ो शक? टक ससीअ ते ग़ैबात जो असर आहे। ग़ैबात? महरूब मूंखे त लॻे थो त को टेढ़ चिन्ह अथसि। हाजन शाह जी दरगाह ते या साईं गाजी शाह जी दरगाह ते रोज़ असां छुटकारो मिलंदो ससीअ खे। न फिरोज न, ससीअ खे ग़ैबात जो असर कोन्हे। त पोइ रखी रखी ओचितो हेॾे थिए छा थो? का बीमारी, को रोग लॻी वियो अथसि। ख़ैर आहे, जे बीमारी आहे त डॉक्टरनि जे इलाज सां ठीक थी वेंदी, पर जे का ॿी ॻाल्हि आहे त पोइ संदसि इलाज सुरो ज़मी आहे। आई न ॻाल्हि सम्झ में? अजाए तूं मूंखे परेशान न कर। छा ॼाणे फिरोज, मूंखे कहिड़ो रोग लॻी वियो आहे, मां तोखे कीअं ॿुधायां? सिस्टर लैला, जी अदा, छा प्रोग्राम आहे मुंहिंजो? कहिड़े सिलसिले में? शायदि अलाह जो प्रोग्राम काला बि न हली सघिया थी। तव्हांजी छा प्रोग्राम आहे? ॿुधो अथमि त ससु जी तबियत ॾाढी ख़राब थी पई आहे। ससु जी मिज़ाज खुशी त असांखे कहाणी आहे, कीअं अम्मा? हा हा, छो न पुट, कंहिंजी अयादत करण त हिकु सवाब जे बराबरि। बाक़ी रहियो सेमिनार, उहो ज़रूर
अटेंड कजो। एरा सेमिनार रोज रोज नकद कोन थींदा। अहां जी जाखो मंदिर आम ते अचण घुर्जे। छो न मुंहिंजी भेण, ज़रूर मंदिर आम ते अचणु घुर्जे। दुख चाहे जाती तो बुत जमी इतने जी बताना तो सूरा कोशिश करना बुत सूर तो बड़े लगे छो हाल पर जरा गया थी शाबाश दिल नथी घुरे दी रात का कुछ खाधो ही कोन थई खाली पेट चाय पींदी तो वठंदई खा शाबाश लाई थी करा बटू के चाय दे खाली पेट चाय वठंदई तो चवाती थी को बिस्किट खा शाबाश लाई थी करा मुझे उनके चाय दे मां हां चाय बस रुपये भी भले आना है ना बस रुपये भरे ना उल्टी अची वेंदी छा थी विया तोखे हां दुनिया दा फकीर गया केॾे जिंदगी रोलड़े कनू त मजदूरी भली आहस न दे फकीर दा डो ही नहीं न दिखते न गिद्धे आ गया हक हासिल करने दे बड़े वैल च क्या थे मैं फकीर डूल कड बूथ लड़का ईं बह गया ही पक ही पक कहती याद दे घेरे जागे है ना लम्बा मिठना पीछे रोवन वाला बूथ क्यों की सही बाबे जो न्यापो आयो आ गुलाब दा हाँ केड़ा न्यापा है चवे तो पैसा मोकिल दुकानदार जो कर्ज वधी विया उन सीधो ॾियण बंदि करे छॾियो तू परेशान न थी न काछे दी कंदी जुली तो चुका छोड़ी कर्ज मामा किथां चुकाईंदासीं कर्ज असांखे हिते मजदूरी मिले ई छा थी सच पिया खेंदा यार असांजी मजदूरी बि चंड वांगुरु आहे सो वरी कीअं पुनर खान चंड त ॾिठा हो सही न हा हा मामा इहा का पुछण जी ॻाल्हि आहे इहो बि ॾिठा हो सही त चंड कॾहिं चौथाई कॾहिं अधु कॾहिं मुना कॾहिं पूरा बुरदाए वाकई मामा असांजी रोज़ी बि चंड वांगुरु में था फ़क़ीर कॾहिं चौथाई कॾहिं अधु कॾहिं मुनी त कॾहिं वरी पूरी कॾहिं कॾहिं वरी ठुप बंदि भला मामा इहो सिलसिलो केसि ताईं रहंदो बस शुक्र कर म्यादा फ़क़ीर मुश्किलात का सामना कर बेटा घोट फरमाइंदा पे है जितन पखी पेर तित टिमके बाहड़ी बियो बारी तो केर खावड़ी खेर रही मामा मिठण काछो न वसी पवे त घर ई लही पवन कौन ला सही कर मेहनत को सवा कौन ला सही उत कम कार दी कर म्यादा फ़क़ीर तो घर लही उता जी मामा पर मुझे हिकड़ी गाल बुध हाँ बुधा हिन सावण में छा भी थी पवे मां पंहिंजा बना जरूर पाईंदुसि
तो भले मुखे पंहिंजी जान तां गुज़रणो पवे। सिया सच आख्या है मिठन फकीर, तो बुख्या गिदड़ शींह नाल लड़ पवंदा है। ससुई बाजार तो तू ठीक है, पर बीमार किया थी समझी? तो डॉक्टर है तो मैं बीमार ना हूं। पंहिंजो पाण खे बीमार समझण ही बज़ाते खुद वॾी बीमारी है। सही तो चई इम्तियाज़। इम्तियाज़ पुट तू ही समझाइस, मूंखां खे समझ में ज़ोर आहे। चाची ससु जहिड़ी सियाणी ऐं सभा जी छोकिरी तव्हांखे कीअं परेशान कंदी? सियाणा ऐं सभा जा माण्हू मुंझाईंदा आहिनि, छो जो अकाबर कया। चाची मां अकाबरी जी न पर समझ जी ॻाल्हि कई आहे। चङो ठीकु आहे चाची, हाणे मां इजाज़त वठंदुसि, मूंखे शहर वञिणो आहे ऐं पुनू ऐं चाची गुलाब जो बिलो करणो आहे। बिलो कीअं कंदो बिलो इम्तियाज़? चाचो गुलाब थाने में बंद आहे ऐं पुनू फरार आहे। शहर वञी मूंखे वॾनि ऑफिसरनि सां मिली करे उन्हनि खे छॾाइणो आहे। इम्तियाज़ पक सां कोशिश कंदे न तूं? पक बल्कि यकीन जाम। ठीकु आहे चाची, हाणे मूंखे इजाज़त ॾियो। काॾे पुट? मूं तुंहिंजे लाइ चांहि तयार कराई आहे। पुट कंहिं महिल आयो आहे? बस चाचा साईं थोड़ी देर थी आहे। ससु जो ॿुधुम पुछण हलियो आयुसि। ख़ैर तकिड़ो मोटे पुट? हा चाचा साईं, ज़रूरी कम सां शहर वञिणो आहे। के पल वेही था हल। चाचा साईं मूं अर्ज़ु कयो न त ज़रूरी कम सां शहर वञिणो आहे ऐं वेंदे वेंदे हिकिड़ो अर्ज़ु कंदो वञा। चओ पुट। चाचा साईं ससु जे बहितर इलाज लाइ सोचो। मूंखे त लॻे थो त ॾाढो ॾुखियो ऐं नफ़सियाती मसइलो आहे ससु जी। ससी पुट, ससीअ खे का बीमारी कान्हे ऐं न ई को हुनजो को नफ़सियाती मसइलो आहे। त पोइ छा अथसि चाचा साईं? अब ससीअ खे जिन आहे, जिन, ढीठ जिन, मच्छर जिन सो बि ससुईअ खे? छो ससी पंहिंजो माण्हू कोन्हे छा? चाचा साईं माण्हू आहे तॾहिं चवां थो, माण्हुनि खे बि जिन वठंदा आहिनि छा? जिन माण्हू खे न वठंदो आहे ॿियो कंहिंखे वठंदो आहे? चाचा साईं बिल्कुलु आहे, मां कॾहिं इनकार कयां थो, पर इंसान खे जिन जे मथां शरफ़ हासिल आहे, माण्हू खे कीअं वठंदो? ऐं इहा त सिधी सही कलाम पाक जी तालीम जी इनहराफी थी न चाचा साईं। पर पुट ये शींहं बग़ैर चीताई ॿियूं भलाऊं ये त ख़ुदा जूं ख़लक़ल मख़लूक़ूं आहिनि न, पोइ इहे पाण खां नंढनि जानवरनि खे कीअं थियूं ॿिड़काइनि? इहा बि त हिकु अटल हक़ीक़त आहे न। चाचा साईं इहा अलॻि ॻाल्हि आहे। कान्हे अलॻि ॻाल्हि, कान्हे अलॻि ॻाल्हि। जिन माण्हू खे वठंदो आहे, ससीअ खे जिन, आउं ससीअ जो क्रोज़ कराईंदुसि ऐं ॾिसजे जिन हुनखे छॾे। चाचा साईं मुंहिंजो कमु हो अर्ज़ु करणु। हाणे तव्हां मर्ज़ी जा मालिक आहियो, पर हाणे मूंखे इजाज़त ॾियो, देरि कजो। हाँ बस, हाँ ठीक है, अल्लाह हाफ़िज़, अल्लाह हाफ़िज़। अस्सलाम वालेकुम चाची। तू हिते छो आयो आहीं? न अचां चाची। मुंहिंजो पुटु इम्तियाज़ जो त तव्हां हुनजे मथां रिवाल्वर ताणी ऐं तूं अखियूं टिपकाइजी हिते पहुतो आहीं। चाची मूं कॾहिं इम्तियाज़ ते रिवाल्वर ताणी? तूं केरु ऐं मुराद केरु? लेकिन चाची इहो लेकिन छॾ, मां थी चई त हले वञ, निकिर तव्हां जे घरां, छॾ। इहो सुठो न पई करी चाची। हा तव्हां त असल असांखे गुलनि में तोड़े छॾियो आहे, हंझुनि में विहारियो आहे, पंहिंजे दिलनि में विहारियो आहे, जो बाक़ी असां ईअं था कयूं त कावड़ थी मियां खे वठे। मां थी चाहियां हलाणे त निकिर, पहिरीं तव्हां मुंहिंजे घर मां निकिर। लठ ऐं पाणी जुदा न कर चाची। लठ ऐं पाणी वरी असीं था जुदा करियूं?
अरे मां थी चवे त लठाणे पाणी ते तव्हां जुदा कयो या असां ॿुधाए। अरे मां चवां हल हल निकिरता चल मां चवणी थी त न त अहिड़ा पुछड़ा कंदी से अहिड़ा पुछड़ा कंदी से धिकोड़े सां ॿाहिरि कढंदी से निकिरता। वञा थो चाची। जो पी वीचारो थाने में ना हक बंद अंदर में बाहु खयूं तो बते को खादो तो असां सब सड़ी रख थी वेंदासीं न ओई न वाई। हौसलो रख चाची, अल्लाह तबारक तआला सब सणाई कंदो। मां आहियां न, तूं घबराए न। मां तुंहिंजे तोॾे आई हुयसि पर तूं कोन मिले। अम्मा ॿुधायो चाची, पर मां ऑफिस निकिरी वियो हुअसि। असांजो आख़िर कसूर कहिड़ो आहे? मुराद अली गादी नशीन जो हक़ थो पाए, माठ रहियासीं, ज़मीन जो हिसो करे चुप रहियासीं, उन खे रिभे माठ करायोसीं। ख़बर चाची, मां सभु कुझु ॼाणां थो, जेको तव्हां सां वहे वापरे थो मूंखे ख़बर आहे। गादी जे पाणी जो बि मालिक बणी वेठो आहे। छो माण्हू आख़िर ज़ुल्म बि सहे त केसीं ताईं सहे? बराबर चाची, बराबर। संस्कार सां आहे, ज़मीन आबाद थी त छा, न थी त छा, उन बुख खां सतू खाई हक़ वठण जी ग़लती कई आहे, उनजी एॾी एॾी सज़ा। मां हिन सिलसिले में वञा पियो चाची, सोचुम त अव्हां खां थींदो वञा। अड़ियन जो आधार थींदे त रब साईं अजर ॾींदे। हौसलो रख चाची, हौसलो रख, अल्लाह साईं सभु सणाई कंदो। मां आहियां न, ॾिसूं था त कीअं था इहे ज़ुल्म ऐं ज़्यादती कनि, जल्दी ॾिसी वठंदासीं, बस तूं हौसलो रख। हाणे तिर बि न तरसंदुसि, वञी चाचा फिरोज़ सां ॻाल्हायो, ससी सां ई शादी कंदुसि। वरी छा थियो? लैला विसरी वई छा मजनू खां? बस लैला न खपे। ॿीहर इहे न चइजांइ। छो त लैला बि हिन हवेली जी मिल्कियत आहे, उहा हिते ईंदी हिते। मिल्कियत हुजे या न, साणस गुज़ारो न करे सघंदुसि बाबा। ॻाल्हि गुज़ारे जी न आहे, ॻाल्हि आहे मिल्कियत जी। ॿिए हंधि लैला या को ॿियो सोचे त हाणे तारा टिड़काए विझांसि। चाची शमा उॾरे पई बाबा, मुंहिंजी बेइज़ती कईदसि। तुंहिंजी? हा बाबा। तूं माठ करे हलियो आहे? छा कयां बाबा, वॾे नंढे जो ख्यालु रखियो। वॾे नंढे जा सका मुंहिंजो पुटु थी माठ करे हलियो आहे। अरे अरे तोखे शर्म अचणु घुरिजे। पर बाबा माठ न चओ मूंखे बाबा, लॼी थो थिया। आईंदा ॿुधम या ॿुधाए त घटि न कंदो साईं। पाण खे कंदीअ में कोन सम्झो, सभु शयूं तुंहिंजो आहे, तुंहिंजो। ससी कीअं तबियत हूंदी लैला? विछड़ण खां पोइ मसा मसा त मिलियो, वरी विछड़ी वियो। मूंखे नज़रा ॾे। कीअं? मूंखां विछड़ी वियो आहे त वरी न मिलियो आहे। केर नेठ खे छा कंदी? ख़बर त पए, केर तोखां विछड़ी वई, केर तोसां न मिलियो। तोसां विछड़ण खां पोइ केर मूंसां मिलियो ऐं वरी विछड़ी वियो। मां त पुनू जी ॻाल्हि थी कयां लैला। मूंखां बि मुंहिंजो पंहिंजो विछड़ी वियो आहे। न कॾहिं न मिलण जी कई, न वरी मूं संदसि चांठ टुटी आहे। केरु हो तुंहिंजो पंहिंजो लैला? तूं मूंखे त कॾहिं बि न ॿुधायो आहे। तोखे ॿुधाइणी आहे, जे माण्हूअ जे अॻियां पाणी पुठियां बाहि हूंदी आहे, हिक वक़्ते पोइ ते खणण सां जोखम खां कम न हूंदी आहे। मां उन माण्हू खे सुञाणा, तोखां वधीक ॿियो केरु थो हुनखे सुञाणे। अहिड़ो को माण्हू नथो सुझे जेको तोखां विछड़ी वियो हुजे। तो कॾहिं पंहिंजे अलावा मूला या कंहिं ॿिए जे लाइ सोचियो अथई? छा मतिलबु आहे? मतिलबु त हिन ॻाल्हि सां मुसीबत खड़ी थी पवंदी, ऐं ससी हिन ॻाल्हि खे इंतिहाई राज़ में रखियो आहे।
पर छो छो त मां ॼाणा थी मुंहिंजे लाइ इहो नामुमकिन आहे ऐं जेकॾहिं इहो मुमकिन हुजे बि त तुंहिंजो ख़्यालु ईंदे ई मां माठ खे तरजीह ॾिनी। लीला पर इन सां मूंते कहिड़ो असरु पवंदो तूं ॿुधाए मूंखे। ससी जेको न पंहिंजो हूंदो आहे हुनजी जाइ जीअ में हूंदी आहे ऐं जंहिंजी जाइ जीअ में हूंदी आहे न त मां छा तूं छा दुनिया में केर बि हुन सां शिरकत बर्दाश्त कोन कंदो आहे ऐं न ई वरी केर सहंदो आहे। लीला बीमार मां आई विफली तूं थी। ससी ससी मूं वटि सबुर आहे अलाए छो अॼु मां हिन बहस में हली वियसि तोखे सम्झाइण सबुर ऐं तहमल इख्तियार करण जी ख़ातिर इहो सभु कुझु चई वेठिसि जंहिंखे तूं विफलण थी चवीं। अलाए छा पई वेठी चई मूंखे त हींअर ताईं कुझु बि सम्झ में नथो अचे। बसि तूं छॾ हिन ॻाल्हि खे बसि तूं ठीकु थी वञ मूं लाइ ऐं असां सभिनी जे लाइ इहा ई गनीमत आहे। न लीला हाणे तोखे ॿुधाइणो पवंदो खोलणो पवंदो तोखे हाणे इहो राज़। तो में हिम्मत किथे तूं त अॻे ई काहिली आहीं ऐं जेकॾहिं राज़ खुलियो त दर्द जी हिकिड़ी धूणी तोखे धूणे छॾींदी। ससी मूंखे धूणे छॾींदी? हा ससी तुम्हें ॿुधी सघण जो सत आहे सिहत थोरो विछड़ियो अथई त विकिरी वई आहीं ऐं जेकॾहिं तो शराकत जो ॿुधो त तूं बहितर विकिरी वेंदी आहीं। मां विकिरी वेंदसि? हा तूं मतां पोइ तोखे सहरण बि ॾुखियो थिए ऐं पंहिंजो मिलण हाल थी पवे। लीला तूं ॿुधाई छो कोन थी? तूं ॿुधी सघंदी आहे? हा छो न ॿुधी सघंदसि। नाराज़ कोन थींदी आहे? न पक्का पक्का। मूं बि पुनवा खे चयो आहे। छा? हा चाहे रथम ऐं चाहींदी रहंदसि। हा ससी मूं तुंहिंजे करे बाफ़त ॿाहिरि न बाबूरी छो त मूंखे ख़बर आहे त पुनू तोखे ऐं तूं पुनू खे थी चाहीं। म्यादा फ़कीर तकूं कहिड़ी ख़बर त मैं कहिड़ी जर कनू गुज़रिया हाँ। सुणे घोट लतीफ़ नहीं आख्या त खामा पचा पजरा लुछा ऐं लोचा तन में तौस पिड़ीअ जी पिया न ढापा ये समुंड मोह क्या तो सुरकिया ही न थे। छा मतलब मामा? सोने लाल लतीफ़ आख्या है त सजन दी याद च इतला जल सड़ पज लॻिया हाँ इतली तौस ऐं उञ वध गई है जो सॼा समुंड पी वञा त बि सुरकी न थी वे। समुंड पीवण नाल बि उहा उञ उहा अंदर दी बाह न ठरसी। सो बाबा तेॾा विछोड़ा तेॾा रोलड़ा बि असां लाइ इवे ई है। बाबा जी ख़बर ॾे। वॾा कहर किता ने। कहर? हा म्यादा फ़कीर असुल मार मार फेह छोड़िया ने गुलाब को। न न मामा कसम पीर नसीर दा मैं बि ॾाढा रुलियुसि। किथे? अवल ऐसे छो न मिलियुसि सुर न ॾिठुसि त गेसि एमएनए ॾे ओ सुता पिया हा। वल पिछे गेसि एमपीए ॾे ऐं डीपीओ ना मिलण जा वादा किता पोइ पिछे गेसि अरीज़ी नवीस ॾे। छो मामा? म्यादा फ़कीर ओ हिकिड़ो दरख़्वास्त लिखवायमि पिछे ओ गवर्नर वज़ीर आला ऐं हाई कोर्ट जे जज को रजिस्टर कितुम। इन सां छा थींदो मामा? कुछ न थींदो मूंखे पंहिंजी ॿारणी पवंदी। हा अरे यार तूं सब्र त कर दरख़्वास्त सां पहुचन पिछे मज़ा ॾेखी ऐसे छोदा। उन खां अॻु मामा कमदार या मुराद अली फ़कीर इन ॿिन्ही मां हिक खे उॾारे चुको हूंदुसि। देख देख म्यादा फ़कीर मन में ॾी हथ ॾे मैं आप सिर तेरा केस गासा। हा हथ न ॾींदुसि हे कर मामा। हा या हथ ॾे या गुलाब कनो हथ चा म्यादा फ़कीर। मामा तो त चयो त जे ऐसे छो न ॿुधी त मां तोसां आहियां पोइ हुन बि चई नाला म्यादा फ़कीर पर जेको न तूं करण चाहींदा आहीं
इहा सलाह त मामा मिठण के दुश्मन को कोन ॾिसी पे सजन को किवें ॾिसी। चलो बाबा मां हला थो मूंखे माफ़ कजाए। किथे में था फ़कीर क्या माफ़ करा का रंजिश का कावड़ को दुख वरी अलाए मिलूं अलाए न मामा। चलो पुनू अरे बाग गाल तो सुन किथे पिया वेंदाई। बस मामा वरंदा पिया। अरे बाप पुनू मौला ए मस्त अलस्त को अपनी पनाह च रखी मौला के वडे जलल कनो बचाई मौला काठे दी कंधी को आबाद ए शाद रखी ए कंधी को जुल्म दे अड़ाह कनो बचाई मौला जुल्म दे अड़ाह कनो बचाई। कुछ पक्के ही अदर करण गालो बंद थी वियो कुकर वारा ठूका छा कंदसि कॾहिं न ॻाल्हाईंदो छा मतिलब मन पार हले वियो सच थो चई ॾिसो सर गुलाब गुलाब गुलाब